अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तो इन वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चऊं था दोस्तों। आज जी जेका वीडियो आहे मुंहिंजी उन में जेका आहे मूंखे अनाउंसमेंट करणी हुई त नेक्स्ट व्लॉगिंग जेका आहे उहा मां चेंज करे रहियो आहियां। त मुंहिंजे हिन चैनल ते 50 वीडियो जेका प्लस थी विया आहिनि। पहिरें इहो हूंदो जेका रियलिटी हूंदी हुई, जेको कुझु कंदा हुआसीं उहो जेको आहे पेश कंदा हुआसीं। त उन में जेको आहे सिनेमेटिक्स वग़ैरह कुछ भी न मिलंदो हुयो। त हाणे नेक्स्ट मां डिसीजन इहो वरितो आहे त हर वीडियो में जेका आहे मुंहिंजी सिनेमेटिक हूंदी ऐं जेको आहे स्क्रिप्टेड वीडियो हूंदी। उन जी शुरूआति जेका आहे मां नेक्स्ट वीक खां जेको आहे करे रहियो आहियां। त अॻिते जेकी बि वीडियोज़ मुंहिंजियूं ईंदियूं आहिनि चैनल ते उहे सिनेमेटिक्स ऐं जेको आहे स्क्रिप्टेड हूंदियूं। पोइ जेका बि स्टोरी हुजे त उहा जेका आहे सिनेमेटिक्स ऐं स्क्रिप्टेड हूंदी। त हाणे जेको आहे मां इहो डिसीजन वरितो आहे, छो जो मुंहिंजा 50+ जेका आहे वीडियो कंप्लीट थी चुका हुया ऐं जेको आहे यूट्यूब ते इम्प्रूवमेंट न आई पे। त इम्प्रूवमेंट जेका आहे बिल्कुलु स्लो हुई। इन जे लाइ जेको आहे मां स्टार्ट कयो आहे जेको आहे मां सिनेमेटिक्स वीडियो स्टार्ट कयां। त इन में मूंखे कुझु दोस्तनि बि सलाहूं ॾिनियूं हुयूं ऐं कुझु दोस्त चवनि था पिया तव्हां जेका आहे व्लॉगिंग उर्दू में स्टार्ट कयो। त मां उनखे चवां थो उर्दू में जेका व्लॉगिंग आहे त उहो मां न स्टार्ट कंदुमि। असांजी क़ौमी ॿोली आहे, उन में जेका आहिनि घणो असांखे जेको आहे रेस्पॉन्स मिली सघे थो। पर जेको आहे मां पंहिंजी ॿोली खे जेको आहे प्रमोट करणु चाहियां थो ऐं सिंधी ॿोली में जेको आहे पंहिंजी व्लॉगिंग कंदो रहंदुमि। पोइ उन में जेको आहे व्यूज़ अचनि न अचनि, उन जे लाइ जेको आहे इहा जी जेका आहे अनाउंसमेंट हुई। त हाणे नेक्स्ट वीडियो जेका ईंदा उहे जेका आहिनि सिनेमेटिक्स ईंदा। उन में जेको आहे मां बहितरीन खां बहितरीन जेका आहिनि वीडियो ठाहिण जी कोशिशि कंदुमि। उन जे लाइ जेको आहे नेक्स्ट वीक या महीने में जेको आहे हिकु वीडियो तव्हांखे जेको आहे ॾिसण में ईंदो, पर उहो जेको आहे सिनेमेटिक्स हूंदो। बाक़ी जेकॾहिं काॾे ट्रेवल ते वञूं था असां उन में मां कोशिशि कंदुमि जेको आहे रियलिटी सां गॾु जेको आहे तव्हांखे सिनेमेटिक्स वीडियो बि ॾेखारियां। त मूंसां कठो जेको आहे त सनान आहे, फैज़ान आहे। फैज़ान जो मूड जेको आहे बिल्कुलु ऑफ आहे, ख़बर न आहे छा थिए। फैज़ान जेको आहे अॼु काफ़ी काड़े लॻे थो, ख़बर न आहे, चवंदो पिया मां जो मूड बि न ॾेखार। ख़बर न आहे छा जे लाइ, पर साम्हूं जेको आहे क्रिकेट बि हली रही आहे असांजे। ऐं हिन टाइम जेको आहे असां मौजूदु आहियूं रेलवे स्टेशन ॾेरकी ते। रेलवे स्टेशन ॾेरकी ते इहो आहे शाम जे टाइम जेको आहे बहितरीनु माहौल हूंदो आहे ऐं जेको आहे साफ़ु सुथिरो माहौल हूंदो आहे। त थोरी देरि लाइ जेको आहे हिते ईंदा आहियूं ऐं साइड ते जेको आहे एंग्रो जा टावर्स बि तव्हांखे नज़र अची रहिया हूंदा। ॿ ग्राउंड आहिनि, हिकु ई साम्हूं आहे, ॿियो परते जेको आहे खेॾी रहिया आहिनि। सनान काॾे मूड आहे? काॾे? कहिड़े पार्क ते? कहिड़े ते? बेनज़ीर वारे पार्क ते जेको ॾेरकी में नओं ठहियो आहे। तूं वियो कोन? हा ॻाल्हाए साईं, तूं कोन वियो आहे? हाणे कसम खण कोन वियो आहे कूड़ा। जी फरमाइश ते जेको पार्क में त आया आहियूं, माना के झूला वग़ैरह जेका बचियल हुजनि। ॾिसूं था कुझु बचियो आहे। पहिरें आया हुआसीं कुझु झूला वग़ैरह मौजूदु हुया, पर हाणे जेको आहे महीने खां बाद आया आहियूं। ॾिसूं था कुझु बचियल आहे, पोइ ॿार खेॾनि था। उमेद त घटि आहे कोन, भले ॻाल्हि हाँ लगा लो। बगल थोड़ी क्या खानी जूस तो वधी है। हाँ वॾा ॿारनि जो झूला वॾा खेंदा आहिनि, वॾा माण्हू चढ़ंदे पोइ न सनू। अच्छा लगो ये मुंह कर रही है। ये स्विमिंग पूल निकल। हाँ सनम चाओ
भगला वरी चढ़ दे हाँ धक लगो सदान सदान जेको हिते झूलनि ते आयो पर जेका झूला हुआ बि आहिनि सदान को पुछी तो झूलन ते चढ़दे सदान झूलन ते चढ़दे छा अथनि हाँ त हिते जेको आहे पार्क में वियासीं झूला जेका आहिनि त भॻल आहिनि हाणे सनान चए थो जेको आहे हितो हलूं घर उहो भलो आहे त हिते जेका आहिनि झूला जेका आहिनि सभई जेका आहिनि पार्क में वही चुका आहिनि त जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा सनान को शिकायत पुछियो था त हितां जी शिकायत करी आहे सनान छा शिकायत आहे हाँ सफ़ा भॼी आहिनि